तव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे, खिपरुमा गुरजानी भमरुमा नौजवान जो वण में टंगियल हालत में लाश हथायो आहे। बिल्कुल नाज़रीन, आगाह कया कि पुलिस लाश के ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कर छॾियो आहे। आगाह कयूं पिया, अहम ख़बर आहे, खिपरुमा ॻोठ जानी भमरुमा नौजवान जो वण में टंगियल लाश हथायो आहे। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। खिपरुमा खे ख़बर ॾियूं पिया, ॻोठ जानी भमरुमा नौजवान जो वण में टंगियल लाश हथायो आहे। ख़बर वासा शेयर कंदालू। अहम ख़बर आहे, खिपरुमा गुरजानी भमरुमा नौजवान जो वण में टंगियल हालत में लाश हथायो आहे। पुलिस लाश के ज़रूरी कार्रवाई लाइ तालक अस्पताल खिपरू आंदो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खिपरुमा असद शाखा जी असद ॿुधाइजो, लाश जी सुञाणप थी सघी आहे? जी बिल्कुल संजय, खिपरो जो ॻोठ आहे जानी भमरो, जितां वण में टंकियल हालत में नौजवान जो लाश मिलियो आहे। इलाइक़े वासियुनि पारां अहिड़ो इतलाह खिपरो पुलिस खे ॾिनो। खिपरो पुलिस पारां ज़रूरी कार्रवाई लाइ लाश तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे, जिते लाश जी सुञाणप 40 साला चंदर वलद जेतो कोली तौर थी आहे। ॿुधायो वञे थो त मक़तूल जे पुटनि जी 2 ॾींहं अॻु शादी पुर थी हुई। राब्तो करण ते खिपरो पुलिस जो चवणु आहे त लाश टंगियल हालत में मिलियो आहे। ख़ुदकशी आहे या क़त्ल, वधीक जांच करे रहिया आहियूं। ठीक है असद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।